मानारा साफ़ी भाइरो GSN तव्हां खे हिन अॼोकी प्रेस कॉन्फ्रेंस के ज़रिए आगाह करणु घुरूं था त कुछ ॾींहं अॻु कराची पुलिस ज़ोएब कुरैशीअ खे हथ सां जेल मां भॼाए हरूभरू मुंहिंजे घर कॾहिं कराची त कॾहिं रतो देरो वारे घर ते छापा हया वञनि था। कराची घर मां मुंहिंजे नंढे भाउ कोसेन कुरैशी ऐं मुलाज़िमनि खे अगवा करे खणी वञनि था त कॾहिं रतो देरो मां मुंहिंजे घर जे भरिसां मुंहिंजे पाड़ेसिरी माइटनि खे खणी वञनि था, जिन में हिकु प्रोफेसर भी आहे। उन्हनि खे अगवा करे खयो वियो आहे। उन्हनि जा मासूम ॿारड़ा रड़ियूं कंदा वतन था, पर उन्हनि जे माइटनि खे ज़ाहिर करण लाइ तैयार न आहिनि। असां सबुर कयोसीं त पुलिस इन्वेस्टिगेशन में मुदाखिलत न कयूं, पर कराची पुलिस लाड़काने में छापो हणी सिंध जी न्याणी शहीद बाबा बशीर खान जी भाणेजी हिरा कुरैशी ऐं संदसि मासूम न्याणी सुभान कुरैशीअ खे, जंहिंजी उमिरि 4 साल आहे, उन खे अगवा करे खणी विया आहिनि। असां वाज़े करणु घुरूं था त फौरन असांजी न्याणियुनि खे आज़ादु कयो वञे। जेकॾहिं आज़ादु न कयो वियो त 24 फेब्रुआरी ते बबरलो बाईपास ते धरणो हणण जो ऐलान कयूं था। धरणो ओसी ताईं जारी रहंदो जेसी ताईं न्याणीअ खे आज़ादु न कयो वेंदो। असांखे न्याणीअ जी अगवा जे सिलसिले में कानून जे रखवालनि ऐं हुकुमरान दुर जे माण्हुनि सां राब्तो कयो, पर को भी मुसबित जवाब न मिलियो। 24 फेब्रुआरी धरणे जे लाइ सिंध जे गैरतमंद भाइरनि खे, सियासी समाजी धुरियुनि खे, सभिनी खे अपील तो कयां त हिन नाजायज़ जेको असां बार बार इहो वाज़े कंदा रहिया आहियूं, बार बार मां इहो चवंदो रहियो आहियां। पहिरियां कराची मुंहिंजे घर ते छापो लॻो त बि मां चयुमि मुंहिंजे मथां को केस हुजे, मुंहिंजे मथां को ब्लेम हुजे, मुंहिंजे भाइरनि जे मथां को केस हुजे त जिथे चवंदो असां पेश थियण जे लाइ तैयार आहियूं। करणु इन जे करे त शहीद बाबा सिंधी क़ौम सां मोहबत कंदो हुयो। उन मोहबत जे ॾोह में असांखे कूड़नि केसनि में अड़ायो थो वञे, असांखे फासाइण जी साज़िश थी रही आहे।